एडवोकेट अब्दुल हकीम चांडियो पंहिंजे मज़लूमनि जी आवाज़ यूट्यूब चैनल में अवां सां मुखातिब आहियां। जा मुल्क मुंहुं खां वहीं खसे त मुल्क जो आहे कसम, जी जल मिछड़ी थञ जे हर सुर्क जो आहे कसम। पलव कंदुसि ए वक़्त तोसां आ वचन, मां कीअं रहां जला वतन, मां कीअं रहां जला वतन। अॼु वरी सिंध जी हिक अमर जी गोद ख़ाली कई वई। भेण खां भाउ खसियो वियो, पीउ खां पुटु खसियो वियो, भाउ खां भाउ खसियो वियो ऐं सिंध खां हिकु गबरू नौजवान सजण मलकाणी खसियो वियो। सजण मलकाणी खे हितां सिंध मां अगवा कयो वियो हुयो। उन जे सिलसिले में हिते हाई कोर्ट में हैदराबाद सर्किट में हिकिड़ी पटिशन बि फाइल थियल हुई त असांजो माण्हू खंभे करे गुम कयो वियो आहे। उहा अञा पटिशन पेंडिंग में हुई त अॼु पंजाब गवर्नमेंट इहो चयो आहे त सजण मलकाणी जो असांखे लाश मिलियो आहे पंजाब मञा सजण मलकाणी जो लाश मिलणु ऐं सिंध गवर्नमेंट जो इहो लाश उन्हनि जे हवाले करणु इहो ज़ाहिर थो करे त बलोचनि सिंधियुनि जे लाइ हुननि जूं धरतियूं तंग कयूं वियूं आहिनि ऐं हुननि जे माण्हुनि खे अगवा करे ऐं उन्हनि खे क़तलु थो कयो वञे। मां सिंध हुकूमत खां मुतालबो थो करियां, सिंध जे चीफ जस्टिस खां, सिंध जे चीफ मिनिस्टर खां ऐं पाकिस्तान जे आला अख़्तियाराती इदारनि खां ऐं उन्हनि पाकिस्तान जे ताक़तवर इदारनि खां जेके सिंध धरती जे मथां ऋण ॿारे छॾियो अथनि ऐं असांजा मासूम माण्हू जीअं बलोचनि जा माण्हू तव्हां मिस करणु अरसे दराज़ खां शुरू कया हुआ, असांजा बि मिस माण्हू थींदा रहिया। अॼु वरी सजण मलकाणी असां खां खसिजी वियो। अॼु सॼी सिंध सरापा एहतिजाज आहे, अॼु सॼी सिंध ग़म में मुबतला आहे, अॼु सॼी सिंध पंहिंजे कारनि वॻनि में मलबूस आहे। ऐं मां सिंध सरकार खे चवंदुसि त तव्हांखे जेकर कुझु बि अहसासु हुजे हा त पंहिंजे धरती जो ॼाओ तव्हां पंजाब जे हवाले न करियो हा। ऐं पंजाब जी गवर्नमेंट, मरियम नवाज़ जी गवर्नमेंट, शहबाज़ शरीफ़ वज़ीर आज़म जी गवर्नमेंट, मरियम नवाज़ जी जेका सिटिंग हुकूमत आहे उन में असांजे गबरू नौजवान सजण मलकाणी खे शहीद करे छॾियो। मां सजण मलकाणी जे पोयरनि सां ग़म में बराबरि जो शरीक आहियां ऐं सॼी सिंध सां उज़ुर ख़्वाही थो करियां, सिंध जे सजणनि सां उज़ुर ख़्वाही थो करियां, सिंध जे सपूतनि सां उज़ुर ख़्वाही थो करियां ऐं सिंध जे 7 करोड़ माण्हुनि सां उज़ुर ख़्वाही थो करियां त तव्हांजो गैरतमंद बच्चो सजण मलकाणी दादागीरनि ऐं गुंडनि एजेंट्सनि जे हथां शहीद थी वियो। मां उमेद थो करियां त अदालतूं इन अमल ते पंहिंजो नोटिस वठंदियूं ऐं पंहिंजो किरदारु अदा कंदियूं त ईअं जीअं सिंध जे माण्हुनि खे यतीम सम्झी करे उन्हनि खे ईअं मारियो थो वञे, ईंदड़ वक़्त में अहिड़ो जबर ऐं ॾाढ असां सां न थींदो। मां उमेद थो करियां त सभई इदारा NGOs हुजनि, सियासी जमायतूं हुजनि, समाजी जमायतूं हुजनि, मज़हबी जमायतूं हुजनि, उहे एतिरो मुतहरिक थींदियूं जीअं ॿियनि जे लाइ थियनि थियूं। मां माहिरंग बलोच खे बि चवंदुसि, उन सां गॾोगॾु अख़्तर मेंगल खे बि चवंदुसि त असांजे हरबयार मरी खे बि चवंदुसि त उन सां गॾोगॾु असांजा जेके मंज़ूर पश्तीन आहे उनखे बि चवंदुसि ऐं सिंध जे सजणनि खे जेके सिंध जो दर्द रखनि था, सिंध जे क़ौमी तारीख़ सां तालुक़ु रखनि था, उन्हनि खे चवंदुसि त पंहिंजे धरती जे बचनि जो तदारक करियो ऐं धरती जा बचा हर रोज़ु खजी था वञनि ऐं उन्हनि जा असांखे लाश था मिलनि। अचो त मुनज़िम थियूं, अचो त हिकु प्लेटफॉर्म ते गॾिजूं, न त ईअं जीअं ॿिया कल्ह असां खां खसे करे शहीद कया विया, अॼु असां खां सजण मलकाणी खसिजी वियो, सुभाणे तव्हां ई असां बि
ईअं खसिजी वेंदासीं ऐं असांजा लाश असांजे वारसनि जे वटि पहुचंदा नौजवाननि जा। उन जे करे अचो त पंहिंजे धरती जो बचाव करियूं, अचो त पंहिंजे धरती जा वारस बणिजूं ऐं अचो त पंहिंजे धरती जे तहफ़ुज़ खे यकीनी बनायूं। महिरबानी साथी।